ओम शांति। अजय जी मुझे तारीख है 24/11/2025। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार ये टाइम ॾाढो ॾाढो वैल्यूएबल आहे, हिन करे हिनखे व्यर्थ न गवायो। मां यादि बाबा चवनि था पात्र खे ॾिसी करे ज्ञान दान करो। कृष्णा गुणनि जी धारणा बि थींदी आहे वञे ऐं चलन बि सुधरंदी रहे। उनजी सहज विधि छा आहे? उतरा जो बाबा सम्झाईंदा आहिनि उहो ॿियनि खे सम्झायो। ज्ञान धन खे दान करो त गुणनि जी धारणा बि सहज थी वेंदी, चलन बि सुधरंदी वेंदी। जंहिंजी बुद्धि में इहे ज्ञान रहंदो आहे उहा ज्ञान धन जो दान, जंहिंजी बुद्धि में इहे नॉलेज न रहंदी आहे, ज्ञान धन दान न कंदा आहिनि त मनुष्य आहिनि, उहे मुफ़्त पंहिंजो घाटो विझंदा रहंदा आहिनि। गीता 55 जा ॾींहं भुलाए न ॾिजो। ओम शांति। मिठे मिठे ॿारनि गीत ॿुधियो, अर्थ त सुठी रीति सम्झो न। असां आत्मा आहियूं ऐं बेहद जे बाप जा ॿार आहियूं, इहा भुलाए न ॾियो। हाणे बाप जी यादि में हर्षित थींदा आहियो। हाणे पोइ यादि भुलिजी वञण सां ग़म में थी वेंदा आहियो। हाणे जीता आहियो, हाणे मरी वेंदा आहियो। अर्थात हाणे बेहद जे बाप जा ठहींदा आहियो। हाणे पोइ जिस्मानी परिवार तरफ़ हली वेंदा आहियो। त बाप चईंदा आहिनि अॼु हसियो कल्ह रोइजो न। इहो थी वियो गीत जो अर्थ। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो ॾाढा करे मनुष्य शांति जे लाइ ई धक्का खाईंदा आहिनि, तीर्थ यात्रा ते वेंदा आहिनि। ईअं न कि धक्का खाइण सां कोई शांती मिलंदी आहे। इहो हिकु संगम युग ई आहे जॾहिं बाबा अची करे सम्झाईंदा आहिनि पहिरियों त पंहिंजे खे पहचानो। आत्मा आहे ई शांति स्वरूप। पहिरियों त पंहिंजे खे पहचानो। आत्मा आहे ई शांति स्वरूप। रहण जो स्थान बि आहे शांति धाम। हिते ईंदी आहे त कर्म ज़रूरु करिणो पए। जॾहिं पंहिंजे शांति धाम में आहे त शांति आहे। सत्युग में बि शांती रहंदी आहे न, सुख बि आहे शांती बि आहे। शांति धाम खे सुखधाम न चईंदासीं। जिते सुख आहे उते सुखधाम आहे, जिते दुख आहे उते दुखधाम आहे। इहे सभु ॻाल्हियूं तव्हां सम्झो था। इहे सभु सम्झाइण लाइ कोई सम्मुख ई सम्झाए सघंदो आहे। प्रदर्शनी में जॾहिं अंदरि घुसंदा आहिनि त पहिरियों बाप जो परिचय ॾियणो खपे। सम्झाइबो आहे आत्माउनि जो बाप हिकु ई आहे, उहो ई गीता जो भॻवानु आहे न। बाक़ी उहे सभु आत्मायूं आहिनि। आत्मा शरीर छॾंदी ऐं वठंदी आहे, शरीर जे नाम ई बदिलंदा आहिनि, आत्मा जो नाम न बदिलंदो आहे। त तव्हां ॿार सम्झाए सघंदा आहियो बेहद जे बाप सां ई सुख जो वरसो मिलियो। बेहद जे बाप सां ई सुख जो वरसो मिलियो आहे। बाबा सुख जी सृष्टि स्थापना कंदा आहिनि। बाप दुख जी सृष्टि रचनि ईअं त थी न सघंदो आहे। भारत में लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, पोइ बि चयो इहो सुख जो वरसो मिलियो आहे। अगरि चए इहा त तव्हांजी कल्पना आहे त हिकदमि छॾे ॾियणो खपे उन आत्मा खे। कल्पना सम्झण वारा कुझु बि सम्झी न सघंदा। तव्हांजो टाइम त ॾाढो वैल्यूएबल आहे। हिन सॼी दुनिया में तव्हां जेतिरो वैल्यूएबल टाइम ॿियो कंहिंजो न आहे। वॾा मनुष्यनि जो टाइम वैल्यूएबल हूंदो आहे न। बाबा जो टाइम केतिरो वैल्यूएबल आहे शिव बाबा जो न। शिव बाबा खे त ड्रामा अनुसार अचिणो आहे वञिणो आहे, त हुननि जो त हिकु सेकेंड वैल्यूएबल आहे। बाबा सम्झाए करे छा का छा ठाहे ॾींदा आहिनि। त बाप तव्हां ॿारनि खे बि चईंदा आहिनि कि तव्हां पंहिंजो वैल्यूएबल टाइम न गवायो। नॉलेज पात्र खे ॾियणी खपे, पात्र खे सम्झाइणो खपे। सभु ॿार त सम्झी न सघंदा, एतिरी बुद्धि न आहे जो सम्झनि। पहिरियों बाप जो परिचय ॾियणो आहे। जेसि ताईं हिन सम्झंदा कि आत्मा जो बाप शिव आहे त अॻियां कुझु बि सम्झी न सघंदा। ॾाढो प्यार नम्रता सां सम्झाए करे रवानो करे ॾियणो खपे। अगरि न सम्झनि त शिव जी आहिनि आसरी संप्रदाय वारा, झगड़ो करण में देरी न कंदा। गवर्नमेंट स्टूडेंट जी केतिरी महिमा कंदी आहे, उन्हनि जे लाइ केतिरा प्रबंध रखंदी आहे। कॉलेज जे स्टूडेंट ई पहिरियों पथर मारणु शुरू कंदा आहिनि। जोश ईंदो आहे न। बुढा या माताऊं त पथर एॾो ज़ोर सां लॻाए न सघनि। अक्सर करे स्टूडेंट्स जो ई शोर रहंदो आहे। उन्हनि खे लड़ाई जे लाइ तयारु कंदा आहिनि।
हाणे बाप आत्माउनि खे सम्झाईंदा आहिनि, तव्हां उल्टा थी विया आहियो, पंहिंजी खे आत्मा जे बदिले शरीर सम्झी वठंदा आहियो। हाणे बाबा तव्हांखे सिधो करनि था। केतिरो मतिलबु सम्झ खे केतिरो राति ॾींहं जो फ़र्क़ु रहंदो आहे। सिधो थियण सां तव्हां विश्व जा मालिक ठही वेंदा। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां अधु कलाकु उल्टा हुयासीं। हाणे बाबा अधु कलाक जे लाइ सुल्टो ठाहींदा आहिनि। अल्लाह जा वार थी वेंदा त विश्व जी बादशाही जो वरसो मिलंदो। रावण उल्टो करे ॾींदा आहिनि। अल्लाह जा ॿार थी वेंदव त विश्व जी बादशाही जो वरसो मिलंदो। रावण उल्टो करे ॾींदो आहे ऐं बाबा असांखे सुल्टो कंदा आहिनि, मतिलबु सम्झ खे। रावण उल्टो करे ॾींदो आहे त काया चट थी वेंदी आहे। पोइ किरी पवंदा आहिनि राम राज्य रावण राज्य। त तव्हां ॿार ॼाणंदा आहियो तव्हांखे बाप जी यादि में रहणो आहे। भल शरीर निर्वाह अर्थ कर्म बि करिणो आहे, पोइ बि समय ॾाढो मिलंदो आहे। कोई जिज्ञासु आदि न, कोई कमु न, त बाप जी यादि में वेही रहो। हू त अल्पकाल जे लाइ कमाई ऐं तव्हांजी आहे सदा काल जे लाइ कमाई। हिन में अटेंशन जास्ती ॾियणो खपे बाबा जी यादि में। माया घड़ी घड़ी ॿिया तरफ़ ख़्यालात तरफ़ वठी वेंदी आहे। इहे थींदो ई आहे। माया बुलाईंदी रहंदी आहे। हिन ते हिकु नाटक बि ॾेखारींदा आहिनि। प्रभु ईअं चईंदा आहिनि, माया ईअं चईंदी आहे। बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि मामिकम यादि करो। इन में ई विघ्न पईंदा आहिनि, ॿियो कोई ॻाल्हि में विघ्न न पईंदा आहिनि। पवित्रता ते केतिरी मार खाईंदा आहिनि न, है न। भागवत आदि में हिन समय जो गायन आहे। पूतनाई सुपनकायूं बि आहिनि। ये सभु हिन समय जी ॻाल्हि आहे, जबकि बाबा अची करे पवित्र ठाहींदा आहिनि। उत्सव आदि बि त मल्हाईंदा आहिनि न। जो पास्ट थी वियो उनजो पोइ त्योहार मल्हाईंदा आहिनि। पास्ट जी महिमा कंदा रहंदा आहिनि। राम राज्य जी महिमा ॻाईंदा आहिनि। छो जी पास्ट थी वियो न। जीअं क्राइस्ट आदि आया, धर्म स्थापना करे विया, तिथि तारीख़ बि लिखियलु आहे। पोइ उन्हनि जो बर्थडे मल्हाईंदा आहिनि। भक्ति मार्ग में बि इहो धंधो अधु कलाकु हलंदो आहे। सत्युग में इहे ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि। इहा दुनिया ख़तमु थी वेंदी। इहे ॻाल्हियूं तव्हां में बि ॾाढा थोरा आहिनि जो सम्झंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि सभु आत्माउनि खे अंत में वापसि वञिणो आहे। सभु आत्माउनि खे अंत में वापसि वञिणो। सभु आत्मायूं शरीर छॾे हली वेंदियूं। तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे, बाक़ी थोरा ॾींहं आहिनि। हाणे वरी खां इहे सभु विनाश थियणो आहे। वरी खां फिर से सत्युग में सिर्फ़ु असां ई ईंदासीं। हाणे आत्मायूं त सभी आत्मायूं त न ईंदियूं न। जो कल्ह पहिरियों आयूं हुयूं उहे ई नंबरवार ईंदियूं। उहे ई सुठी रीति पढ़ी करे ऐं पढ़ाइनि बि थियूं। जो सुठो पढ़ंदियूं उहे ई नंबरवार ट्रांसफ़र थींदियूं। तव्हां बि ट्रांसफ़र थींदा आहियो। तव्हांजी बुद्धि ॼाणंदी आहे जो आत्मायूं आहिनि सभु नंबरवार हुते शांतिधाम में वञी करे वेंदियूं। पोइ नंबरवार ईंदियूं हेठि। हुते शांतिधाम में वञी करे सभु आत्मायूं वेंदियूं। पोइ नंबरवार ईंदियूं। बाबा वरी खां चईंदा आहिनि, मूल ॻाल्हि आहे बाप जो परिचय। बाप जो नाम सदैव मुख में हुजे। आत्मा छा आहे, परमात्मा छा आहे, दुनिया में कोई बि न ॼाणंदा आहिनि। भल ॻाईंदा आहिनि प्रकृति जे विच में चमकंदो अजब सितारो। बसि जास्ती कुझु सम्झंदा न आहिनि। सो बि इहो ज्ञान ॾाढो थोड़नि जी बुद्धि में आहे। घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि। पहिरियों सम्झाइणो आहे। बाबा ई पदत पावन आहे। वरसो बि उहो ॾींदा आहिनि। शाहनशाह ठाहींदा आहिनि। बाबा असांखे शाहनशाह ठाहींदा आहिनि। तव्हां वटि गीत बि आहे न। आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु जंहिंजो रास्तो भक्ति मार्ग में ॾाढो तकदा हुया।
द्वापर में बि भक्ति शुरू, द्वापर खां भक्ति शुरू थींदी आहे। पोइ अंत में बाबा अची करे रास्तो ॿुधाईंदा आहिनि। क़यामत जो समय बि इन्हनि खे चइबो आहे न, आसुरी बंधन जो सभु हिसाब किताब चुकतो करे पोइ वापसि हली वेंदासीं। 84 जन्मनि जे पाठ तव्हां ॼाणंदा आहियो, इहे पाठ वॼाईंदा ई रहंदा आहियो। शिव जयंती मल्हाईंदा आहिनि त ज़रूरु शिव आयो हूंदो न, ज़रूरु कुझु करे वियो हूंदो, उहा ई नई दुनिया ठाहींदा आहिनि। ये लक्ष्मी नारायण मालिक हुया, हाणे न आहिनि। पोइ बाबा राजयोग सेखारींदा आहिनि। पोइ बाबा राजयोग सेखारींदा आहिनि। ये उहा ई नई दुनिया बाबा ठाहींदा आहिनि। इहे लक्ष्मी नारायण मालिक हुया, हाणे न आहिनि। पोइ बाबा राजयोग सेखारींदा आहिनि। इहे राजयोग सेखारियो हुयो न, तव्हांजे सवाइ ॿियो कोई जे मुख में अची न सघे, तव्हां ई सम्झाए सघंदा आहियो। शिव बाबा असांखे राजयोग सिखलाइनि था। शिवोहम जो उच्चारण कंदा आहिनि, उहो बि रॉन्ग आहे। तव्हांखे हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि। तव्हां ई चक्र लॻायो, ब्राह्मण कुल खां देवता कुल में ईंदा आहियो, पोइ शूद्र, पोइ पोइ पहिरियों ब्राह्मण, पोइ देवता, पोइ क्षत्रिय, पोइ वैश्य, पोइ शूद्र कुल में ईंदा आहियूं। वरी ब्राह्मण कुल में आया आहियूं, वरी हाणे देवता कुल में खां चकर लॻाईंदासीं। सोहम हमसो जो अर्थ बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो, हाणे असां ब्राह्मण आहियूं। इहे 84 जो चक्कर आहे, इहे कोई मंत्र जपण जी ॻाल्हि न आहे। हमसो सोहम, इहे त बुद्धि सां अर्थ सम्झण जी ॻाल्हि आहे। मतिलबु सम्झी वठो, असां हीअं हुयासीं, पोइ असां हीअं ठहिया, पोइ हीअं ठहिया, पोइ हीअं ठहिया, पोइ हाणे हीअं ठहिया आहियूं। पोइ वरी असां फ़रिश्तो ठही वेंदासीं, पोइ असां सितारो ठही वेंदासीं, पोइ असां वरी सतयुगी दुनिया में देवता रूप में ईंदासीं। बसि इहे सम्झण जी ॻाल्हि आहे न, उहो बि सेकेंड जी ॻाल्हि आहे। जीअं बीज ऐं झाड़ सेकेंड में सॼो ध्यानु में अची वेंदो आहे न, भई इहो बीज आहे, हिनजो इहो झाड़ आहे। ईअं ई असां बीज आत्मा जो आहियूं, असांजो झाड़ ईअं आहे कि असां ई देवता, पोइ क्षत्रिय, पोइ वैश्य, पोइ शूद्र, पोइ ब्राह्मण। विराट रूप पंहिंजो हमेशह साम्हूं रखो, हमसो सभु विराट रूप में अचे। सिर्फ़ु विराट रूप में परम शिव बाबा ऐं ब्राह्मण न ॾिना आहिनि। त तव्हां यादि रखो, असां ई सितारा हुयासीं, असां ई देवता रूप में आयासीं, पोइ क्षत्रिय, वैश्य, शूद्र, पोइ हाणे ब्राह्मण रूप में आया आहियूं, वरी फ़रिश्तो रूप में थी वेंदासीं। त इहे सभु असांखे बसि ध्यान में लाइणो आहे। बाबा चवनि था सेकेंड जी ॻाल्हि आहे। वैसे जीअं बीज और झाड़ जो सेकेंड जो ध्यान में अची वेंदो न, वैसे हमसो जो राज बि सेकेंड में अची वेंदो। असां हीअं चकर लॻाईंदा आहियूं, जेके सुदर्शन चक्र बि चइबो आहे, जेके सुदर्शन चक्र बि चइबो आहे। तव्हां कंहिंखे चओ असां सुदर्शन चक्रधारी आहियूं त कोई मञदा न, चईंदा मतिलबु सुदर्शन चक्र छा आहे, हमसो चईंदा। इहे त सभु पंहिंजे मथां टाइटल रखंदा आहिनि। पोइ तव्हां सम्झंदा आहियो कि 84 जन्म कीअं वठंदा आहिनि, पोइ तव्हां सम्झाईंदा आहियो। ये चक्कर फिरंदो रहंदो आहे, है न, ये चक्कर फिरंदो रहंदो आहे। आत्मा खे पंहिंजे 84 जो दर्शन थींदो आहे न, इनखे सुदर्शन चक्रधारी चइबो आहे। सुदर्शन चक्रधारी मतिलबु मां आत्मा खे पंहिंजे 84 जन्मनि जो दर्शन थियो, इनखे चइबो आहे सुदर्शन चक्रधारी। ये चक्र फिरंदो आहे, आत्मा खे पंहिंजे 84 जन्मनि जो चक्र जो दर्शन थींदो आहे। पहिरियों त ॿुधी करे चमक वेंदा, इहे पोइ छा गपोड़ा लॻाईंदा आहिनि। जॾहिं तव्हां बाप जो परिचय ॾींदव त उन्हनि खे गपोड़ा न लॻंदा, बाबा खे यादि कंदा, ॻाईंदा बि आहिनि,
पोइ बाबा चईंदासीं न की बाबा असां कीअं सम्झाईंदा आहिनि, बाबा असां कीअं सम्झाईंदा आहिनि। बाबा तव्हां ईंदव, ॻाईंदा बि आहिनि, बाबा तव्हां ईंदव त असां तव्हां ते वारी वेंदासीं, असां तव्हांखे यादि कंदासीं। बाप चवंदा आहिनि तव्हां चईंदा हुयो, हाणे पोइ तव्हांखे यादि मां दिलायां थो, ॾिसो तव्हां हीअं चईंदा हुयो न, नष्टो मोहा थी वञो, हिन देह सां बि नष्टो मोहा थी वञो, पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। इहे मिठी ॻाल्हियूं सभिनि खे पसंदि ईंदियूं। बाबा जो परिचय न हूंदो त पोइ कंहिं न कंहिं ॻाल्हि में संशय उठाईंदा रहंदा। हिन करे पहिरियों त 2-3 चित्र अॻियां रखो जंहिंमें बाप जो परिचय हुजे। बाप जो परिचय मिलण सां वरसो बि मिली वेंदो। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे राजाउनि जो बि राजा ठाहींदो आहियां, है न। राजाउनि जो बि राजा मतिलबु द्वापर कलयुग में जो राजाऊं हूंदा उन्हनि जो बि असांखे बाबा राजा, उन्हनि खां बि वॾो राजा मतिलबु विश्व महाराजनि ठाहींदा आहिनि। इहे चित्र ठाहियो, डबल सिरताज राजाउनि जे अॻियां सिंगल ताज वारा मथो टेकंदा आहिनि। आपे ही पूज्य आपे ही पुजारी जो राज बि सम्झ में आयो आहे न। पहिरियों बाप जी पूजा कंदा आहिनि, पोइ पंहिंजे ई चित्रनि जी वेही पूजा कंदा आहिनि। त अहिड़ी ॻाल्हि असां ध्यानु में रखूं, कीअं असां ख़ुदि जे चित्रनि जी पूजा कंदासीं त पोइ इहे ई चित्र ठहिया न, जो पावन थी करे विया उन्हनि जो चित्र ठाहे वेही पूजंदा आहिनि। इहे बि तव्हांखे हाणे ज्ञान मिलियो आहे। अॻियां त भॻवान जे लाइ ई चई ॾींदा हुया आपे ही पूज्य आपे ही पुजारी। हाणे तव्हां सम्झायो आहे, हाणे तव्हांखे बाबा सम्झायो आहे, तव्हां ई हिन चक्र में ईंदा आहियो। बुद्धि में नॉलेज सदैव रहंदी आहे, कुझु सम्झाइणो बि आहे। धन थिए धन न खुटे, जो धन दान न कंदा आहिनि उन्हनि खे मनुष्य चइबो आहे। बाबा सम्झायो आहे उहो पोइ ॿियनि खे सम्झाइणो आहे। न त सम्झाईंदव त मुफ़्त पंहिंजे खे, न सम्झाईंदव त मुफ़्त पंहिंजे खे घाटो विझी छॾींदव। गुण बि धारण न थींदा अगरि सम्झाईंदव न त। छो थींदा न, टीचर बि ॾिसो सम्झाईंदे अनुभवी थींदो आहे न। त हिते बि असां ज्ञान सम्झाईंदे अनुभवी थींदासीं। चलन ई अहिड़ी थी वेंदी, हर हिकु पंहिंजे खे सम्झी सघंदो आहे। तव्हांखे हाणे सम्झ मिली आहे, बाक़ी सभु बेसम्झ आहिनि, तव्हां सभु कुझु ॼाणंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि हिन तरफ़ आहे दैवी संप्रदाय, हुन तरफ़ आहे आसुरी संप्रदाय। बुद्धि में तव्हां ॼाणंदा आहियो हाणे असां संगम युग ते आहियूं। हिकु ई घर में हिकु संगम युग जो आहे, हिकु कलयुग जो आहे, ॿई इकट्ठा रहंदा आहिनि। पोइ ॾिसो, हंस ठहिण लाइक़ु न त युक्ति रचबी आहे, न त विघ्न विझंदा रहंदा। कोशिशि करणी आहे आपसमान ठाहिण जी, न त तंग कंदा रहंदा आहिनि। पोइ युक्ति सां किनारो करिणो पवंदो। विघ्न त पवंदा ई न, है न, विघ्न त पवंदा ई रहंदा आहिनि। हिन इहा नॉलेज त अहिड़ी नॉलेज त तव्हां ई ॾींदा आहियो न। मिठो बि ॾाढो ठहिणो आहे, है न, असांखे मिठो बि ॾाढो ठहिणो आहे। नष्टो मोह बि ठहिणो पए। हिकु विकार खे छॾो त ॿियो विकार खिटखिट मचाईंदो आहे, न। त ॾाढो ई असांखे बाबा सां बुद्धि योग लॻाए करे ॾाढो क़दम ते सावधान थी करे हलिणो आहे। जाते बि आहियो त सम्झाइबो आहे जो कुझु थींदो आहे कल्प पहिरियों मुआफ़िक, ईअं सम्झ शांति रहणो पवंदो आहे। भावी सम्झी वञबी आहे न। सुठा सम्झाइण वारा ॿार बि किरी पवंदा आहिनि। अगरि कोई किरी पियो या कोई विघ्न विझंदो आहे त ईअं सम्झणो खपे ड्रामा आहे कल्प पहिरियों मुआफ़िक। ॾाढी ज़ोर सां सुठा ॿार बि बाबा चईंदा आहिनि किरी पवंदा आहिनि, ॾाढी ज़ोर सां चमाट खाई वठंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि न, कल्प पहिरियों बि चमाट खाई हुई न। हर हिकु पंहिंजे अंदर में सम्झी सघंदा आहिनि। लिखंदा बि आहिनि बाबा असां क्रोध सां हारी वियासीं, फलाणे खे मारियो,
ये भूल थी वई। बाबा सम्झाईनि जेतिरो थी सघे कंट्रोल करो। बाबा सम्झाईनि जेतिरो थी सघे कंट्रोल करो। कीअं कीअं मनुष्य आहिनि, अबलाइन ते केतिरो अत्याचार कंदा आहिनि। पुरुष बलवान हूंदा आहिनि, स्त्री अबला हूंदी आहे। बाप तव्हांखे इहा गुप्त लड़ाई सिखलाईंदा आहिनि, जंहिंसां तव्हां रावण ते जीत पाईंदा आहियो। असांजी कोई बाहुबल वारी लड़ाई न, असांजी आहे बाबा खे यादि जी। जेतिरो तव्हां बाबा जी यादि में रहंदा त कोई बि आत्मा कहिड़े बि विकार जे वशी करे तव्हां ते वार न करे सघंदी। इहा लड़ाई कोई जी बुद्धि में न आहे जो बाबा असांखे सेखारींदा आहिनि। तव्हां में बि नंबरवार आहिनि जो सम्झी सघंदा आहिनि। ये बिल्कुलु नई ॻाल्हि आहे। हाणे तव्हां पढ़ो था सुखराम जे लाइ, इहे बि हाणे यादि आहे, पोइ भुलिजी वेंदासीं। हाणे असां स्वर्ग जे लाइ पढ़ाई था पढ़ूं, इहे बि हाणे यादि आहे, पोइ भुलिजी वेंदासीं। परमधाम में त सिर्फ़ु शांति ऐं शुद्धता रूप आहे न, हुते ॿियो कुझु थोरी आहे। मूल ॻाल्हि आहे ही बाप जी यादि जी यात्रा। मूल ॻाल्हि आहे ही यादि जी यात्रा। यादि सां असां पावन थी वेंदासीं। अच्छा, मीठी मीठी सिकलंदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कुझु बि थींदो आहे त भावी सम्झी शांति रहणो आहे, क्रोध न करिणो आहे, जेतिरो थी सघे पंहिंजे पाण खे कंट्रोल करिणो आहे, है न। छो जी ईअं ई त पेपर ईंदा, कंहिं न कंहिं द्वारा कोई ॻाल्हि थींदी त असां क्रोध जीअं असांखे अचे, लेकिन असां अगरि अंदरि प्रतिज्ञा कई आहे त ख़ुदि खे कंट्रोल कंदा रहंदासीं त क्रोध जे भूत ते विजय प्राप्त करे वठंदासीं ऐं ॻाल्हि बि ठीकु थी वेंदी। युक्ति रची आप समान ठाहिण जी कोशिशि करणी आहे, है न। ॿियनि खे आप समान ठाहिण जी कोशिशि करणी आहे। ॿियो आहे ॾाढो प्यारो नम्रता सां सभिनि खे बाप जो परिचय ॾियणो आहे। सभिनि खे मिठी मिठी ॻाल्हियूं ॿुधायो कि बाबा चवंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो, है न। सभिनि खे मिठी मिठी ॻाल्हियूं ॿुधायो कि बाप चवंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। वरदाना, हर आत्मा खे भटकण व भिखारी पन सां बचाइण वारा निष्काम रहमदिल ठहो। जो ॿार निष्काम रहमदिल आहिनि, उन्हनि जे रहम जे संकल्प सां अन्य आत्माउनि खे पंहिंजे रूहानी रूप व रूह जी मंज़िल सेकंड में स्मृति में अची वेंदी आहे। जो ॿार निष्काम रहमदिल आहिनि, उन्हनि जे रहम जे संकल्प सां अन्य आत्माउनि खे पंहिंजे रूहानी रूप रूह जी मंज़िल सेकंड में स्मृति में अची वेंदी आहे। उन्हनि जे रहम जे संकल्प सां भिखारियुनि खे सर्व खज़ाननि जी झलक मिली वेंदी आहे। भटकती हुई आत्माउनि खे मुक्ति, जीवन मुक्ति जो किनारो व मंज़िल साम्हूं ॾेखारे में ॾींदी आहे। वो सर्व जे दुख हरता सुख करता जो पाठ वॼाईंदा, दुखी खे सुखी करण जी युक्ति व साधन सदा उन्हनि वटि जादू जी चाबी मुआफ़िक हूंदो। केर? जो आत्मा निष्काम रहमदिल वारी आत्मा हूंदी है न। बाबा चवंदा आहिनि हाणे सभिनि ते रहम करो, दया करो, क्षमा करो, शुभ भावना शुभकामना रखो, सुठो सोचो त असांजे जड़ चित्रनि द्वारा बि आत्माउनि खे इहा 2 कल्पनि ताईं मिलंदो रहंदो। स्लोगन आहे सेवाधारी ठही निस्वार्थ सेवा करो त सेवा जो मेवो मिलणो ई आहे, है न। सेवाधारी ठही करे निस्वार्थ सेवा करो त सेवा जो मेवो मिलणो ई आहे। हाणे बि मिलणो आहे ऐं पूरे कल्प में बि मिलंदो रहंदो।
अव्यक्त इशारो आ अंत समय में प्रकृति जे पंज तत्व ही सुठी तरह सां हिलाइण जी कोशिशि कनि था, परंतु विदेही अवस्था जे अभ्यासी आत्मा बिल्कुलु हीअं अचल अडोल पास विद ऑनर्स थी वेंदी जो सभु ॻाल्हियूं पास, परंतु विदेही अवस्था जे अभ्यासी आत्मा बिल्कुलु अहिड़ो अचल अडोल पास विद ऑनर्स हूंदी जो सभु ॻाल्हियूं पास थी वेंदियूं, सभु ॻाल्हियूं पास थी वेंदियूं, लेकिन उहो ब्रह्मा बाप जे समान पास विद ऑनर्स जो सबूत ॾींदी है न। त जेकी वो विदेही आत्मा हूंदी न, हुन जे साम्हूं सभु कुझु ईंदे हुए बि उहो ब्रह्मा बाप समान पास विद ऑनर्स थी वेंदी। इन जे लाइ समय कढी करे प्रकृति जे हिन पंज तत्वनि जी सेवा कंदा रहो, है न। शुभ भावना जी सकाश मनुष्य आत्माउनि खे बि ॾियो, जीव जंतु जानवरनि खे बि ॾियो, त पंज तत्वनि खे बि ॾियो, तॾहिं असां अंत में बि हिन पंज तत्वनि जे पेपर में बि इन्हनि खे बि पास करे पास विद ऑनर्स थी वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।